भगवान मिली भी विया आहिनि, पोइ बि इहो ई चाहियो आहे। हिकिड़ा भक्त हुया कुंभन दास, चओ हरि राम। उन्हनि जे जीवन में ॾाढी सुंदर सुंदर घटना ईंदी आहे भाई, वो शायदि तव्हांखे कई बार असां ॿुधाई बि आहे, चओ राम। पर उहे गोवर्धन में रहंदा, वृंदावन जे पास, ऐं खूब भजन कंदा भगवान श्री कृष्ण जो, ॾाढो प्रेम ॾाढो प्रेम। ऐं भगवान उन्हनि सां कहिड़ी लीला कंदा ख़बर अथव? उन्हनि जे गोद में अची करे वेहंदा, अची करे गॾु खाईंदा, खेॾंदा हुया। त पोइ केॾी केॾी महिल एकांत में वेही करे कुंभन दास जी रोवंदा। कोई पुछंदो बाबा रोए छो तो, छा थी वियो? तो चवंदा कि केॾी केॾी महिल इहो वीचार करे मूंखे रोअण अची वेंदो आहे कि मां केॾो भाग्यशाली आहियां कि टिनिनि लोकनि जो मालिक अची करे मुंहिंजे गोद में वेहंदो आहे, एॾी लीला कंदो आहे। केॾी महिल पाण मूंसां गॾु वेही करे खाईंदो आहे हिकिड़ी थालीअ में, केॾी महिल पाण न खाई करे पंहिंजे हथनि सां मूंखे खाराईंदो आहे। चओ हरि राम, मां केॾो भाग्यशाली आहियां। उन्हनि जो नियम हूंदो, रोज वेंदा भगवान जे मंदिर ऐं वञी करे भजन गाईंदा भगवान जे लाइ। कुछ ॾींहं पहिरियों काथे सत्संग पियो हले, त उते असां ॿुधायोसीं कि जेके ॻाईंदा आहिनि न, जिन खे ॻाइण जी थोड़ी घणी भी कला हुजे, उन्हनि ते भगवान ॾाढो जल्दी राजी थी सघंदा अथव भाई। चओ हरि राम। गायन भगवान खे ॾाढो पसंदि अथव। कोई रिझाए भगवान खे गाए गाए करे, बस भगवान राजी थी वेंदा। चओ जय श्री कृष्ण। तो कुंभन दास जी रोज वञी करे गाईंदा भगवान जे लाइ, गीत गायन, भजन गायन, धुनियूं लगायन। श्री कृष्ण गोविंद। आवाज अचे थी भाई बराबर समझ में? पोइ हिते ताणी हा आवाज ॾियो, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। तो कुंभन दास जी रोज गाईंदा भगवान जे लाइ। मन में हिकिड़ी आस हूंदी कि भगवान मूंखे कॾहिं चतुर्भुज रूप में दर्शन ॾियनि। ईअं त भगवान कई बार उन्हनि खे दर्शन ॾींदा, कई बार उन्हनि सां ॻाल्हाईंदा, पर मुंहिंजी इच्छा आहे कि हिकु बार भगवान मूंखे चतुर्भुज रूप में, यानी चारई हथ ॾेखारनि पंहिंजा, अहिड़ो रूप में दर्शन ॾियनि। आस हुई मन में दर्शन जी। हिकिड़ी मंदिर में वेठा हुया, भगवान लाइ गायन पिया। हिकिड़ी कोई सखी आई, हिकिड़ी कोई गोपी हुई, ध्यानु ॾिजो। वो आई ऐं उन ॾाढी कथाऊं ॿुधी रखियूं हुयूं, खूब भगवान जी लीला ॿुधी कि भगवान ईंदा आहिनि, चोरी कंदा आहिनि ऐं माखन भगवान खे ॾाढो पसंदि आहे। त पोइ धीरे सां अची करे भगवान खे चवण लगी वो गोपी कि कन्हैया, मैंने सुना है आप माखन चोरी करते हो, आपको माखन बड़ा पसंद है, तो बुद्ध असां वटि बढ़िया देसी गायूं अथई। लालच ॾिसो कंहिंखे थी ॾे, हाँ, जंहिं वटि 9 लख गायूं आहिनि। चओ हरि राम। गोपी चवण लगी, कन्हैया असां वटि देसी गायूं अथई, बढ़िया खीर निकिरंदो आहे, पंहिंजे हथ सां मां मखण कढंदी आहियां, मां वादे सां चई थी सघां अहिड़ो मखण तूं जीवन में न कॾहिं खाधो हूंदो, हिकु बार मुंहिंजे घर अचु। चओ हरि राम। भगवान खे चई वई, विश्वास रखियो कि भगवान ईंदा। ॿिए ॾींहुं आई पर भगवान न आया। भगवान वटि वरी आई, चई प्रभु तूं आए कोन, अच्छा रस्तो न ख़बर हूंदो तोखे मुंहिंजो। ॿिए ॾींहुं पूरो मैप ॿुधाए वई, गूगल मैप कढी करे, कि बुद्ध प्रभु मंदिर मां ॿाहिरि निकिरंदव, पहिरियों लेफ्ट टर्न, वरी राइट, वरी लेफ्ट, वरी राइट, मुंहिंजो घर अची वेंदो। पोइ पंहिंजो पतो ॿुधाए वई। चओ हरि राम। ॿिए ॾींहुं बि भगवान न आया। 3 ॾींहं त गॾु मखण खणी आई। अब परियों खां ई भगवान खे ॾेखारण लगी कि ॾिस ताज़ो ताज़ो अथई, तुंहिंजे लाइ कढी रखियो आहे। भगवान अगरि तोखे दर्शन न ॾियणो आहे कोई ॻाल्हि न आहे, दर्शन न ॾे, पर एतिरो त अनुभव कराए, घटि में घटि घर अची करे चोरी करे खाई वञ, भले मूंखे दर्शन न थिए, पर एतिरी कृपा त कर। चओ हरि राम। ई जॾहिं प्रार्थना भगवान की कई ऐं मखण ॾेखारे वई, तो उन ॾींहुं राति जो भगवान कुंभन दास खे सॾु कयो। ओ कुंभना, कुंभन दास जी आया, जी प्रभु आज्ञा कयो। भगवान चवनि था हिकिड़ी गोपी रोज ईंदी अथई तुंहिंजे सत्संग में। अच्छा, तूं जेॾी महिल भजन गाईंदो आहे तो पोइ ते वेही करे भजन बि ॿुधंदी अथई? अच्छा, हा रोज ईंदी आहे। पोइ प्रभु चई मूंखे लालच ॾेई वई आहे। लालच तव्हांखे छाजी? मखण जी। अच्छा, तो पोइ घुराए वठां मखण? चई न न, घुराए वठां वरी कीअं, वापसि खणी वई अथई घर ऐं चई वई आहे चोरी करे खाई वञो। हाणे कुंभन दास जी चुप थी आहे। चई पोइ प्रभु तव्हां छा था सोचो? चई चोरीअ जी।
ॿियो छा सोचींदासीं भाई, चोर माण्हू आहियूं, चोरी जी सोचींदासीं। भगवान खे चवण लॻा, प्रभु ही कोई द्वापर युग कोन्हे, ही कलयुग थो हले, हिन महिल कीअं तव्हां चोरी कंदव? कोई साथी चई तूं जो आ? चओ हरे राम। चई मां बुढ़ो थियो आहियां 60 साले जो, मां कीअं तव्हां सां चोरी कंदुमि? भगवान चवनि था चिंता न कर, हल बस तूं गॾु हल भाई। ओ गोपी ॾाढो चई वई आहे, थोड़ो ॿुधाइणो पवंदो हुनखे। हल अॼु राति जो हलूं था। ठीकु आहे प्रभु, तैयार रहिजां, मंदिर बंदि ते बस तूं खिड़कीअ जे ॿाहिरि बीठो हुजां, मां खिड़कीअ मां निकिरी तुंहिंजे कंधे ते वेही करे सिधो गोपीअ जे घर हलंदासीं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। एक ॾियो मेजर, तू बस तैयार रहिजां। ठीकु आहे, राति थी, भगवान आया खिड़कीअ जे ॿाहिरि ऐं कुंभन दास जी बीठा हुया, भगवान कंधे ते वेठा। प्रभु काॾे हलणो आहे? ॾिसो भाई, धन भाग उन सखी जा कि भगवान उनजे घर जो पतो यादि रखे। भगवान चवनि था पहिरों लेफ्ट, देन राइट, फिर लेफ्ट, फिर तव्हांखे बि यादि थियो भाई? चओ हरे राम। हे त मां पंहिंजी सहूलियत लाइ तो ॿुधायां कि हेॾे वरी हेॾे वरी हेॾे, पर भगवान पूरो यादि रखियो। भगवान हिकु हिकु पग ॿुधाइनि कि हाणे बसि गली ईंदे हितां हेॾे मुड़णो अथई, वरी हिकिड़ी नंढी गली ईंदे होॾां हेॾे मुड़णो अथई। इहो कंदे कंदे ई कुंभन दास जी रोअण लॻा। धन भाग उन सखीअ जा, उन गोपीअ जा, कि पूरी दुनिया हिन जो पतो रखंदी आहे, पर हिन परमात्मा तुंहिंजो पतो रखियो। चओ हरे राम। कुंभन दास जी त चयो बसि, निहाल थी वई गोपी। त राति पहुता उन्हनि जे घर। भगवान ॾिठऊं त मटकीअ जे मथां ठीकु माखन उहो ई पियो आहे, ताज़ो ताज़ो। हाणे कीअं कजे प्रभु? भगवान चयो बसि मां कंधे ते चढ़ां थो, माखन लाहे वठंदुमि तुरंत। ठीकु आहे प्रभु। भगवान चढ़िया, हिकु हथ सां उन्हनि मटकी पकड़ी, हिकु हथ सां माखन थोड़ो सो कढियो, थोड़ो सो खाधो। भगवान चयो वाकई ओ गोपी सही पई चए, अहिड़ो माखन न खाधो आहे, बढ़िया ताज़ो ताज़ो। थोड़ो सो वरी कुंभन दास जी खे बि खाराइनि था। चओ हरे राम। थोड़ो सो भगवान कुंभन दास खे बि खारायो। कुंभन दास त गदगद थियनि था। ॾाढी देर भगवान माखन खाधो आहे, ॾाढी देर। कुंभन दास जे मन में आयो कि ॾिसां त सही मुंहिंजो प्रभु चोरी कंदे कीअं थो लॻे, ॾिसां त सही इहो रूप भगवान जो कीअं आहे। बांसुरी हलाईंदे बि ॾेखारियो अथऊं पंहिंजो पाण खे, भक्तनि सां खेॾंदे बि ॾेखारियो अथऊं, पर चोरीअ जो मां पहिरियों बार अनुभव कयां भगवान सां गॾु। कुंभन दास जी थोड़ो सो टेढ़ो थी करे हीअं मथे जेॾी महिल ॾिसण लॻा त छा नज़ारो ॾिठऊं कि हिकु हथु भगवान जो, मटकी भगवान पकड़ी बीठा आहिनि, ॿिए हथ सां माखन खाए रहिया आहिनि, भगवान जी धोती लहण वारी आहे। चओ हरे राम। धोती लहण वारी आहे भगवान जी। कुंभन दास जी आवाज ॾिनी, ओ प्रभु प्रभु। अखियूं बंदि करे चवनि था प्रभु। अरे छा थियो भाई, धीरे चओ, खाइण त ॾे माखन। चई माखन वाखन छॾियो, थोड़ो 5 मिंट धोती संभालियो, न त सभिनीनि खे दर्शन थी वेंदो, सभु नज़र ईंदो, पूरी पोल पट्टी न खुली वञे सभिनीनि जे साम्हूं, तव्हां धोती संभालियो। चओ हरे राम। हाणे भगवान चयो केर वरी मटकियूं छॾे, केर माखन छॾे भैया, छा कजे? त कहिड़े रूप में इच्छा हूंदी? थोड़ो जोर सां। याने चइनि हथनि में भगवान मूंखे पंहिंजो दीदार कराइनि, चतुर्भुज रूप में भगवान उहो इच्छा बि पूरी कई। ओॾी महिल भगवान 4 हथ प्रकट करे वरिता। 4 हथ प्रकट करे भगवान ॿिनि सां त धोती संभाली ऐं ॿिनि सां लॻल पिया हुया। चओ हरे राम। ओ मौज भगवान जी हले। जेॾी महिल ॾिठो त अखियुनि में नीर वही आई, रोअण लगा कुंभन दास। चए वाह प्रभु, आपने तो एक तीर से 2 निशाने लगाए। हाँ, एक पासे उन गोपी जी भी इच्छा पूरी कयो, वॾु मुंहिंजी भी इच्छा था पूरी कयो। जेॾी महिल उन्हनि चतुर्भुज रूप में दर्शन कया न, तो रोअण लगा, जार जार रोअण लगा। रोंदे रोंदे थोड़ो बैलेंस बिगड़ी वियो, पाण हटजी विया, भगवान सिधो हेठि। चओ हरे राम। मटकी भी ठक अची जेॾी महिल टुटी, गोपीअ जी निंड खुली, भगवान गायब, और कुंभन दास त रोअण लगा। चओ हरे राम। गोपी आई डंडो खणी करे, केर आ केर आ? आओ ॾिठो न ताओ, पहिरियों बचार डंडा हया कुंभन दास जी चेहरे ते, त मक्खण लॻल हुयो, पहचान में न पिया अचनि। जेॾी महिल थोड़ो सो उन्हनि मक्खण हटायो, गोपी ॾिठो, चई अरे हे त उहो ई संत आहे जंहिंजो भजन रोज मां ॿुधण वेंदी आहियां। बाबा आप यहाँ क्या कर रहे हो? चोरी करने आए हो? कुंभन दास जी रोई रोई चवनि था, हा हा चोरी करण आयो आहियां, पर मां अकेले न आयुमि। चवनि था मां अकेले न आयुमि, मतां तूं सम्झे मां अकेले आयुमि, त ॿियो केरु तव्हां सां गॾु आयो? अरे जेके तूं रोज वञी करे पुकार कंदी हुई,
लालच ॾींदी हुई मखण ॾेखारे करे, अरे ॿियो कोई न, त्रिलोकी नाथ भगवान तो वटि अची करे चोरी करण आयो। गोपी रोअण लगी, छा भगवान आया? हा, तू उन्हनि खे चइनि पई न भले दर्शन न कराइजो, पर इहो अहसास करायो कि मां तो वटि आयो। कुंभन दास त रोवनि ई था, वो चुप ही न थिया आहिनि, उन्हनि जे अखियुनि में आंसू ही आंसू आहिनि। अच्छा, भगवान आया मुंहिंजे घर, अरे चवनि था तूं वॾु भागी आ। कुंभन दास हुते हिकिड़ो पद लिखियो आहे, चवनि था तूं वॾु भागी आ। कीअं? कि भगवान तुंहिंजे घर आयो आहे। ख़बर अथई सखी, वॾा वॾा देवी देवता भगवान जी चर्चा कंदा आहिनि, कल राति भगवान तुंहिंजी चर्चा कई आहे। चओ हरे राम। वॾा वॾा ऋषि मुनि संत महात्मा उनजो मार्ग ॿुधाईंदा आहिनि कि हीअं कयो त भगवान मिलंदा, हिन रस्ते ते हलो भक्ति मार्ग में त भगवान मिलंदा। अरे उन भगवान तुंहिंजो रस्तो यादि रखियो आहे, मूंखे हिकु हिकु गली उन्हनि ॿुधाई आहे। तूं ॾाढी भागन वारी आहे। चओ हरे राम। वो तो गोपी रोअण लगी। कुंभन दास जी मथे ते हथ रखियो, चई बस हाणे इहो प्रेम तोखे मिलियो आहे त तूं भक्ति कर। और गोपी जी हालत ख़राब, ओ त खोइजी वई, सॼो ॾींहुं राति बस कृष्ण कृष्ण करे, भगवान खे यादि करे। कोई केॾी महिल चवंदो कुछ खाया? पता नहीं। अरे तो क्या पता है? कृष्ण पता है। छा पाईंदीअ? ख़बर ना आहे। अरे कुछ तो भाई ॿुधाए, तुंहिंजे लाइ छा रखूं, रोटीअ में छा खाईंदीअ, कपड़ा छा पाईंदीअ? चई कुछ न, बस कृष्ण ख़बर आहे। चओ हरि राम। हाणे मां खाईंदमि बि उहो जंहिंसां कृष्ण राजी थिए, मां पाईंदमि बि उहो जंहिंसां उहो प्रभु राजी थिए, मां चाल बि उहो हलंदमि जंहिंसां उहो राजी थिए। चओ हरि राम। मां हर उहो कमु कंदमि जंहिंसां उहो प्रभु राजी थिए। चओ हरि राम।